सलाम संगत, जिते हुजो ख़ुश हुजो। असां हिन वीडियो में अव्हां लाइ हिकु ॿी ख़ुशख़बरी खणी हाज़िर थिया आहियूं। हीअ ख़ुशख़बरी उन्हनि दोस्तनि लाइ आहे जेके सऊदी अरब में रहनि था। जी दोस्तो, त हीअ ख़ुशख़बरी आहे सऊदी में रहंदड़ दोस्तनि ऐं भाइरनि लाइ जेके पंहिंजे कफ़ील खां तंग आहिनि ऐं ॿिए हंधि कफ़ालो कराइणु चाहिनि था, पर उन्हनि जो कफ़ील राज़ी नाहे, रज़ामंद नाहे, पर हूअ कफ़ील मां जा बेज़ार आहिनि। हीअ ऐलान उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे। वज़ारत अफ़रादी क़ुव्वत ऐं समाजी बहबूद बाक़ाइदा ऐलान कयो आहे त हाणे अव्हां बग़ैर पंहिंजे कफ़ील जी इजाज़त खां ॿिए हंधि किथे बि कफ़ालो कराए सघो था। पहिरीं इहा सहूलियत सिर्फ़ु मुअसिस ऐं कंपनी वारनि वर्कर्स लाइ हुई, पर हीअ घरेलू मुलाज़िम लाइ पहिरियां न हुई। हाणे सऊदी हुकूमत ऐलान कयो आहे त घरेलू मुलाज़िम बि इन सहूलियत मंझां फ़ाइदो वठी सघनि था। उन्हनि जे लाइ सऊदी हुकूमत कुझु शराइत लागू कया आहिनि जेके असां तफ़सील सां अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं था। उन खे अॻे नंढी हिकिड़ी गुज़ारिश त असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजो हौसलो वधे ऐं इहा मालूमात वधि मां वधि दोस्तनि ताईं पहुचे। महिरबानी कुर्ब। हाणे हलूं था तफ़सील लाइ अॻिते। पहिरीं शर्त इहा आहे त उहे माण्हू नकुल कफ़ालो कराए सघनि था कफ़ील जी इजाज़त खां बग़ैर जिन खे जेके नए वीज़ा ते आया आहिनि, 15 ॾींहं उन्हनि खे थी विया आहिनि पर कफ़ील उन्हनि खे रिसीव न कयो आहे, को रिस्पॉन्स नाहे ॾिनो। उहे माण्हू बग़ैर कफ़ील जी इजाज़त ॾे ॿिए हंधि कफ़ालो कराए सघनि था। ॿिए नंबर ते उहे घरू वर्कर्स ऐं आमिल जेके जिन खे कफ़ील 3 महीननि खां पघार नाहे ॾिनी, पोइ चाहे उहे 3 महीना मुसलसल हुजनि या साल में के बि 3 महीना हुजनि, उन्हनि खां 3 महीननि जी तनख़्वाह जी अदायगी न थी आहे, उहे माण्हू बि कफ़ील जी इजाज़त खां सवाइ नकुल कफ़ालो कराए सघनि था। 3 नंबर ते उहे वर्कर्स या आमिल जेके कफ़ील वटि पहुता आहिनि ऐं उन्हनि खे 3 महीना थी विया आहिनि कफ़ील वटि कमु कंदे, पर कफ़ील 3 महीननि दौरान उन्हनि जो इकामो नाहे ठाहिराए सघियो। चौथे नंबर ते उहे वर्कर्स जेके कफ़ील वटि कमु कनि था ऐं उन्हनि जो इकामो एक्सपायर थिए 30 ॾींहं यानी महीनो गुज़री चुको आहे, पर कफ़ील उन्हनि जो इकामो रीन्यू या तजदीद नाहे करायो, उहे माण्हू बि कफ़ील जी इजाज़त खां बग़ैर ॿिए हंधि कफ़ालो कराए सघनि था। 5 नंबर ते उहे वर्कर्स जेके कफ़ील वटि त कमु कनि था, पर कफ़ील उन्हनि खां जबरन तौर ते ॿिए हंधि बि कमु कराए थो, यानी मिट माइट वटि कंहिं अगरि पाण वटि ड्राइवर आहे त कंहिं पुट जी धीउ जी ड्राइविंग कराए थो, यानी ॿिए हंधि बि कमु कराए थो, उहे माण्हू बि कफ़ालो कराए सघनि था कफ़ील जी इजाज़त खां बग़ैर। 6 नंबर ते उहे जिन सां कफ़ील या संदसि घर वारा बदसलूकी कनि था ऐं बदतहज़ीबी कनि था, बदतमीज़ी कनि था ऐं उन वटि उन जा माल वटि के सबूत आहिनि, त उहो माण्हू बि ॿिए हंधि कफ़ालो कराए सघे थो। 7 नंबर ते उहे माण्हू आहिनि जेके जेको कमु उहो कनि था उहो उन्हनि जी सिहत लाइ हानिकार आहे ऐं अगरि उहो कमु कंदा त उन्हनि खे जेको सो सिहत खे को नुक़सानु या ज़िंदगी खे को नुक़सानु पहुची सघे थो, त उहे माण्हू बि उहो कमु छॾे ॿिए हंधि कफ़ालो कराए सघनि था। 8 नंबर ते उहे वर्कर्स जेके जिन खे का घरेलू शिकायत आहे या कफ़ील जो को मिट माइट या को ॿार बचों सां बदतहज़ीबी बदसलूकी करे थो ऐं हू कफ़ील खे शिकायत करे थो, पर कफ़ील का तदारक नथो करे, त उन जो बि कफ़ालो थी सघे थो। 9 नंबर ते उहे वर्कर्स जिन जो कफ़ील हुरूब करे छॾियो आहे, उहो बि हुरूब कढाए ॿिए हंधि कफ़ालो कराए सघनि था। 10 नंबर ते जिन कफ़ील ते को मामिलो कयो आहे, को केस कयो आहे ऐं कफ़ील 2 हाज़िरनि ताईं कोर्ट में हाज़िर नाहे थियो, उन्हनि जो बि कफ़ालो ॿिए हंधि थी वेंदो। ऐं 11 नंबर ते उहे दोस्त जिन जो कफ़ील ग़ैर हाज़िर आहे, किथे साफ़िर आहे, कफ़ील सां को राब्तो नाहे, कफ़ील उन्हनि खे पघार वग़ैरह नथो ॾिए या कफ़ील वटि पघार ॾियण जी इस्तिताअ नाहे, उहे माण्हू बि ॿिए हंधि कफ़ील जी इजाज़त खां बग़ैर कफ़ालो कराए सघनि था। उमेद तव्हां दोस्तनि खे हीअ मालूमात पसंदि आई हूंदी ऐं अव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो थियो हूंदो ऐं इंशाअल्लाह असां अॻिते बि अव्हांजी ख़िदमत में अहिड़ियूं मालूमात वारियूं ऐं ख़बरुनि वारियूं वीडियोज़ अव्हांजे अॻियां पेश कंदासीं। उन लाइ बसि हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त असांजी वीडियोज़ खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं नोटिफिकेशन वारी घंटी ज़रूरु खड़कायो। महिरबानी।